अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहा हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था खबरन खबर शामिल के पिया बिरछा में रिपोर्ट निसार अहमद लगारी जी अयामी फातिमा शहादत बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैह जी मजलिसन जो सिलसिलो जारी। डॉक्टर रसूल खुदा जोजा अली मुर्तज़ा मादर हसन व हुसैन बीबी तायरा सिद्दीकिया मारसिया राजिया बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैह जी शहादत के सिलसिले में मजलिस साज के सिलसिले में मुख्तलिफ गोठन और शहरन में मजलिसन जो सिलसिलो जारी। बिरछा मस्जिद शाह हबीब व मौलाना गुलाम शबीर आबिदी जादम बुघियो में मोहम्मद बच्चल साजिदी ऐं गोठ कासिम बुघियो जे मरकज़ी अल हुसैनी इमाम बारगाह में काल पेरी जमायतुल सानी ते मजलिस थी गुज़री, जैंखे मौलाना वली मोहम्मद मुताहिरी ऐं मौलाना रियाज़ हुसैन नजफ़ी ऐं मुख्तलिफ कसीदा ख़्वानन ख़िताब करण फरमायो। मौलाना रियाज़ हुसैन नजफ़ी ख़िताब कंदे चयो त सूरह इन्ना अतैना जी तफ़सीर बीबी फातिमा जी अज़मत इहा आहे त रसूल खुदा उनखे पंहिंजी मां सॾे थो ऐं जॾहिं बि बीबी फातिमा रसूल खुदा सां मिलण ईंदी हुई त रसूल खुदा पंहिंजी जॻह तां उते इस्तक़बाल कंदा हुआ ऐं पंहिंजी जॻह ते विहारींदा हुआ।